जो देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र ते सत्संग कयो। कल असां ॿुधोसीं लोक हानो चिंता न कार्या निवेदितात्म लोक वेदत्वात्। लोक हानि जी चिंता छॾे ॾियो कि माण्हू छा था चवनि। भगत खे लोक जी चिंता न करणु खपे कि मुंहिंजी इज़त ठहे थी या बिगड़े थी। केवल भगवान खे समस्त कर्म अर्पण करणु खपनि। इन जो कोई ग़लति अर्थ न कढे। इन करे देवर्षि नारद अॻिते सावधान कंदे चए थो कि इहो तॾहिं करे कजो जॾहिं भक्ति जी पूर्णता अचेव जीवन में। भक्ति आई कोन ऐं तव्हां हूअं ई चओ मैं किसी के बाप की नहीं सुनती त इहा भक्ति न आहे। लोक जी चिंता न कयो, परवाह न कयो, इन जो इहो अर्थ कान्हे कि तव्हां जिद्दी थी वञो ऐं कंहिंजी ॿुधो ई न। तव्हां चओ मां कंहिंजी परवाह न कंदी आहियां, उहो त अलॻि ई शइ थी वई। त पग पग ते सावधान बि कंदो हले थो नारद, ऐं गॾोगॾु संभावना ख़तमु पियो थो कंदो वञे चालाकीअ जी कि कोई सूत्र जो ग़लति अर्थ करे सघे थो पंहिंजे हिसाब सां, त उन जी बि गॾोगॾु व्याख्या करे पियो थो कि सावधान माण्हू। पर माण्हू जेको आहे न, जंहिंखे सुधरणो न आहे उहो न सुधरंदो। उहो शास्त्रनि जी ॻाल्हि जो बि पंहिंजे हिसाब सां ई अर्थ कढंदो। हुनखे सुधरणो न आहे त केतिरा बि नियम हुनखे ॿुधाया वञनि कि हीअं न, हिन जो अर्थ हीअ कान्हे, हिन जो हीअ अर्थ कान्हे, त हू चालाकी मन ॻोल्हे वठंदो आहे। त चालाक मन त चालाकी कंदो। पर जंहिंखे सच में भक्ति करणी आहे, जेको सिंसियर आहे, जेको थकिजी चुको आहे संसार जी हिन चालबाज़ियुनि खां, उहो त हिक ई भेरे में सम्झी वेंदो। हिक ई भेरे में सम्झी वेंदो कि हिन पंक्तिअ जो अर्थ छा आहे कि लोक जी चिंता नाहे करणी। सम्झ में अची वेंदो कि माण्हू में कुझु रखियो ई कान्हे, मूंखे त भॻवान सां मतिलबु आहे। उन लाइ त ॿी लाइन आहे बि कोन। त ॿिनि प्रकारनि जा माण्हू आहिनि। त नारद खे लॻो हूंदो कि के ग़लति अर्थ बि करे सघनि था। कोई सोचे सघे थो कि मां बि बेपरवाह आहियां, मां बि कंहिंजी कोन ॿुधंदो आहियां। तॾहिं नारद चए थो इहो तॾहिं करे सघंदा आहियो जॾहिं तव्हां भक्तिअ में सिद्ध थी चुका हुजो। तव्हां भगत हुजो, इहा ॻाल्हि तय थी चुकी हुजे। भॻवान जेके जेके निशानियूं आहिनि कि शांती ऐं परम आनंद तव्हांजे जीवन में हुजे, त सम्झिजो भक्ति आहे। विश्राम अगरि आहे तव्हांजे जीवन में, ठहराव आहे, वर्तमान में जीअंदा आहियो, आनंदपूर्वक जीअंदा आहियो, त ठीकु आहे। तव्हां लोक जी चिंता न कयो, माण्हुनि जे चवण ते न अचो। अॻिते 62 नंबर श्लोक में चए थो न तत् सिद्धो लोक व्यवहारो हे। जेसिताईं भक्तिअ में पूर्ण नथा थी वञो, तेसिताईं लोक व्यवहार न छॾियो। कल चई माण्हुनि जी परवाह छॾे ॾियो, माण्हुनि जी चिंता न कयो, माण्हुनि जी हानि, तव्हांजी इज़त जी हानि ते परवाह न कयो। अॼु छा थो चए कि लोक व्यवहार रखो केसिताईं, जेसिताईं भक्ति पूर्णता न अचे, पूरी तरह भक्ति तव्हांजे जीवन में न अचे, तेसिताईं। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, सावधानी थो ॿुधाए। किंतु गड़बड़ थी सघे थी न, माण्हू चालाक आहे न, मां चयो मन चालाक आहे। एतिरो ॿुधी करे
ॾाढा ॼणा चवंदा हा भाई मां त कल्ह ॾाढी बेचैन थी वई हुअसि ऐं अॼु सही सूत्र मिली वियो कि भाई माण्हुनि सां रखणी आहे। कल्ह त मां सोचां पई ऐसा होता है क्या, ईअं सभिनि सां फिटाए वेंदासीं छा? त तव्हांजो मन चवंदो, नारद चए थो कि भाई जेसि ताईं पूर्णता अचेव तेसि ताईं निभायो माण्हुनि सां, परवाह कयो। कॾहिं चई परवाह कयो? मूंखे ख़बर आहे न तव्हां छा छा अर्थ कढी सघो था, त मां इहो ई थो चवांव, नारद थो चए लोक व्यवहार निभायो, पर इनखे इहो न सम्झिजो कि जीअं तव्हां चवंदा आहियो कि भाई मूं त ॾियणो आहे न, वञिणो त पवंदो न, छठीअ ते, मुनण ते, पगड़ियुनि ते, शादीअ ते वेंदासीं कीअं न। नारद इहो कोन थो चए। नारद किंतु जोड़े करे चए थो, किंतु फल त्यागस्त साधनम च कार्यमेव। लोक व्यवहार कयो, कर्म भी कयो, पर फल जो त्याग करे कयो। कयो लोक व्यवहार, जिना वञिणो अथव वञो, अचिणो अथव अचो, निभाइणो अथव निभायो संसार में, पर फल जी चाह न छॾे ॾियो कि मां हीअं कयो त हाणे हो बि हीअं करे, इहा चाह न छॾे ॾियो। व्यवहार निभायो, सुठो रखो, ॾे वठि जेका हुजे, पर फल जी चाह न कि मां सुठो हली आहियां त मूंसां बि सभु सुठो हलनि। इहा कहिड़ी ॻाल्हि थी? ज़रूरी आहे छा? इहा आहे फल जी चाहना। नारद चए थो लोक व्यवहार न छॾियो, लोक व्यवहार कयो, सभिनि सां निभायो, अचु वञु कयो, पर फल जी आसक्ति छॾे करे, फल जो त्याग ई करे। ईअं न कि भई मिले त रखी छॾियूं, फल त्याग, कर्म त कयोसीं, कंदासीं जेको बि आहे, पर कोई बि फल जे करे न, उम्मीद सां न, अपेक्षा रखी करे न कि मां हीअं सुठो हलां त मूंसां सुठो हले, मां जेका ॾे वठि कयां त मूंसां बि उहा ॾे वठि थिए। इहा चाहना हटाए करे कर्म कयो, निष्काम थी करे कर्म। भली माण्हुनि जे विच में रहो, राजा जनक वांगुरु अचु वञु कयो। इन में चालाकियूं ॾाढियूं थींदियूं आहिनि। दादियूं अॼुकल्ह जूं चवनि, जलेबियूं चवनि कि हम तो राजा जनक की तरह विदेह रहते हैं, व्यवहार सबसे करते हैं, मन से अनासक्त रहते हैं। तो मन कंहिंखे ॾिसणु अचे थो या? त हुननि खे बि ख़बर आहे, कंहिंखे भीतर जी ख़बर पए कान थी, त असां उहो ई कंदासीं जेको पहिरीं हुआसीं, हाणे बसि चवंदा रहंदासीं, मन से थोड़ी हूँ मैं अटैच, ये तो मैं बाहर से नाटक कर रही है, नाटक तो तू अब कर रही है, नौटंकी बाज। त हिते उन्हनि जे लाइ ॻाल्हियूं आहिनि जंहिंखे सच में भक्ति करणी आहे, न करणी आहे त उन जे लाइ हू आहे कि तुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। लोक व्यवहार भगतनि बि कयो आहे, पर फल जी चाहना हटाए करे, फल त्यागे करे, फल जो त्याग करे ऐं भक्ति जी साधना करणु खपे। इहो न सम्झिजो कि फल जो त्याग कयोसीं, हाणे असां लोक व्यवहार कंदा रहंदासीं, भक्ति चाहे न बि कयूं। ॾाढा माण्हू चवनि, अरे असांजी कर्म ई पूॼा आहे। कर्म पूॼा कीअं थी वई भाई? धंधे में सॼो ॾींहुं दुकान ते वेहनि, पोइ चवनि अरे इहा ई असांजी पूॼा आहे, कर्म ई पूॼा। अरे पूॼा कीअं थी आहे? तो कंहिंजी पूॼा थी? ग्राहकनि जी। ग्राहक मेरा देवता, त फ्रीअ में पूॼा कई आहे? तूं फ्रीअ में वेठो वई आहे दुकान ते विराइण लाइ? तूं उम्मीद में वेठो आहीं कि ग्राहक मां तूं कुझु कमाई, त पूॼा कीअं थी वई भाई? चवनि कर्म ई पूॼा आहे। कर्म पूॼा कीअं थींदी? या ॿार पास थियनि अगरि 10-12 में या के ॿिए पेपर में, तो नाम रोशन किया है शहर का, कर्मशील बच्चे,
प्रतिभावान बच्चे, उच्च कोटि के बच्चे देश विदेश में नाम रोशन करेंगे। पढ़ाई से नालो केड़ो रोशन थींदो भाई? यह केड़ी प्रतिभा है, यह केड़ी पूजा है? विद्या, इन के चवन विद्या, विद्या जी देवी, इन विद्या सरस्वती की कृपा है इनके ऊपर। साफ साफ छो नथा चो कि इन जो पैसे कमाने जो रस्तो पे तो ठहे, पैसे कमाने जो रस्तो पे तो खुले, तो उन पैसे कमाने के साफ साफ नथी चई ॿुधाई कि मुझी धी के एतिरो पैकेज आ, एतिरो कमाईंदी। उनखे थी चई भाई कृपा है, मिठाई खाओ, गुरुअ जी कृपा सां पास थी आहे, त कंहिंजे लाइ थी आहे? तुंहिंजे पंहिंजे लाइ थी आहे न, पैसा कमाइण लाइ न। इनखे धर्म सां छो था जोड़ियो कि इहा ई पूॼा आहे असांजे लाइ? ॿारनि जे लाइ पढ़ाई पूॼा आहे। कीअं पढ़ाई पूॼा आहे? हिते सूत्र जो अर्थ इहो आहे कि तव्हां कर्म बि कयो हिकु साइड, ऐं गॾोगॾु भक्ति बि कंदा हलो ॿिए साइड। ॿिन्हिनि खे गॾु खणी करे ॾेखारियो। संसार में लौकिक व्यवहार संसार जे लाइ ऐं भक्ति भगवान जे लाइ। असां ॿिन्हिनि तरफ़ हुजूं। संसार में कुझु कोन खपे ऐं भगवान ऑलरेडी ॾेई रहियो आहे, त असां न्यूट्रल हुजूं। इहो आहे हिन सूत्र जो अर्थ। बाक़ी कर्म पूजा है, पढ़ाई सब कुछ है, विद्यालय मंदिर है। छाजो विद्यालय मंदिर थींदो आहे? ये सब फालतू ॻाल्हियूं आहिनि। छाजो विद्यालय मंदिर थींदो आहे? जिते इहो सेखारियो वेंदो आहे कि पैसा कमाइणा अथई। अॻे बचपन में ॿुधंदा हुआसीं, वॾा चवंदा हुआ कि पढ़ाई न कंदे न ॾाढो पछताईंदे, ॾिसजांइ ॾाढो पछताईंदे। त मां सोचींदो हुउमि छा पछताईंदासीं? डप वेही रहंदो, अलाए ॾाढी वॾी हानि आहे, शायदि आध्यात्मिक हानि आहे। विद्या सां असां वंचित रहिजी वेंदासीं। हाणे थी ख़बर पए, इहे पैसा चवंदा हुआ कि तोखे नौकरी कोन सुठी मिलंदई, पैसा घटि कमाईंदई। इन्हनि जे चकर में हेॾी महिनत करे पास थियासीं। ख़बर हुजे मां ध्यानु ई न ॾियां हा, चरिया वेसा बेवकूफ़ो। इनखे त चओ पछताईंदासीं अगरि पास न थियासीं त। छा रखियो आहे हिन में पढ़ाईअ में? पोइ चवंदा पैसो त आहे न भाई, पोइ पाण वटि रख न। साफ़ साफ़ चई आहे न, पैसे जो नुक़सानु अथई हिन में। त माण्हू चालाक आहे। कर्म पूजा कान थींदी आहे। कर्म तूं स्वार्थ लाइ थो करीं, पढ़ाई पूजा कान्हे, स्वार्थ लाइ थो करीं। ऐं ॿिए जेके नुक़सान आहिनि से त छॾियो, कि जॉब मां घणा नुक़सान आहिनि उहे त छॾियो, मतिलब ई कोन्हे भैंस के आगे बीन। पर भक्ति न चओ हिनखे, कर्म अध्यात्म सां न जोड़ियो पंहिंजे जॉब खे, पंहिंजे धंधे खे, पंहिंजे पढ़ाईअ खे। हिन सूत्र जो ॾाढा ॼणा इहो अर्थ कढंदा कि नारद चए थो न लोक व्यवहार कयो ऐं भक्ति बि गॾु गॾु कंदा रहो, त असांजे लाइ उहा ई भक्ति आहे। छाजी उहा ई भक्ति आहे भाई? ग़लति थो चवां पियो। भक्ति अलॻि आहे। भक्ति ईअं थींदी आहे जीअं रविदास सॼो ॾींहुं धंधो कंदो हो, दुकान ते जूता ॻंढींदो हो, इहो व्यवहार थी वियो। पोइ वरी शाम जो सनानु पाणी करे भॻवान जी भक्ति कंदो हो, भॼन ॻाईंदो हो। कुझु माण्हू ईंदा बि हुअसि प्रवचन ॿुधण लाइ, भॼन ॿुधण लाइ। इनखे चइबो अथव ॿई कम करणु। मुख में नाम हथ
परमात्मा जो नाम एॾो मिठो लॻे। काश परिणाम निकिरे हिकिड़ो बि, अगरि हिकिड़ो बि निकिरे न त बि सत्संग सजायो सफलो थियो। छो त हू का वॾी उपलब्धि आहे छा कि सत्संग ॿुधी करे तव्हांजो थोरो धन वधी वियो, मोह वधी वियो, लोभ वधी वियो, अहंकार वधी वियो, इहा का उपलब्धि आहे छा? इनखे पाइण लाइ का महिनत करणी पवंदी आहे। इहा त ऑलरेडी आहे तव्हां में। सत्संग त इन्हनि खे हटाईंदो आहे, छिलींदो आहे। जीअं हीरे खे छिले करे नका तराशबो आहे न, तीअं सत्संग छा कंदो आहे? अहंकार खे हटाए छिले करे हटाईंदो आहे, लोभ खे, मोह खे ऐं प्रेम पैदा कंदो आहे। तो काश थिए, ईअं थिए रिजल्ट, त तव्हांखे सूत्र सम्झ में ईंदा भक्तीअ जा। अॻिते आहे नारद चए थो लोक व्यवहार कयो। हिकु त इहो ध्यानु रखो कि फल जो त्याग कयो ऐं भक्ति जी साधना बि कंदा रहो। ऐं ॿियो बि हिकु कमु कयो। लोक व्यवहार में ॻाल्हाइण ॿोलाइण बि थींदो आहे, संग बि थींदो आहे। उन में चए थो 1 2 3 चैन ॾियण जे बारे में न ॿुधो। तव्हां कंहिंसां मिलो, अचो वञो, उथो वियो, लोक व्यवहार कयो। जे चवंदा आहियो कि भई निभाइणी त आहे न, ज़ालुनि में वञिणो पवंदो न, ज़ालुनि में वञ, हिननि चइनि शयुनि खां बच, हिननि चइनि जी चर्चा ॿुधण खां बच। ॿुधाया हा था चओ, ॿुधी करे उहो न चओ कि इहा वरी कहिड़ी ॻाल्हि हुई। लिखियल त आहे, हा ॿुधो, हिन में लिखियल आहे भई चइनि ॼणनि जे बारे में न ॿुधे भगत साधक। स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम। स्त्री इहा पुरुषनि जे लाइ आहे न। स्त्री जे बारे में चर्चा न ॿुधो, न कयो। त मां त चयो ज़ालुनि में उहो ई त मां चवणु चाहियां। मां सम्झो तव्हां चवंदा कि स्त्रियुनि जे लाइ पुरुषनि जो अची वेंदो। स्त्री बि स्त्रीअ जी चर्चा न ॿुधे। माई बि माईअ जे द्वारा कंहिं ॿी माईअ जी चर्चा न ॿुधे। छो त हिकु मूड़ ॿी मूड़ खे टी मूड़ जी चर्चा कंदी त रिजल्ट छा निकिरंदो? हाणे मूड़ थो चवां, तव्हां चवंदा असां हेॾा होशियार आहियूं, त पोइ मूड़ कोन आहियो। अगरि का चवंदी आहे न असां छा मूड़ आहियूं, किस बात में कम है, तो चवंदो आहियां कि इहा मूर्खता, मूर्खता। हुअं न बि नज़र अचे तो ॾेखारे छॾी मूर्खता। त तव्हां चवंदा पोइ न चए माना। अरे स्त्रीअ खे अगरि पंहिंजी शालीनता ई
विसरी वेंदी त स्त्री छाजी थी। त स्त्री जो वर्णन न ॿुधो कि फलाणी हीअं फलाणी, या त बुराई ॿुधंदा या बढ़ाई ॿुधंदा, ॿई ख़राबु। बुराई त ख़राबु आहे, पर उन खां वधीक ख़राबु अथव बढ़ाई ॿुधनि कंहिंजी। का माई तव्हांखे कंहिं ॿी माई जे बारे में तारीफ़ कंदी त कहिड़ी तारीफ़ कंदी? ऐं उनजी धीउ खे पैकेज ऐं जॉब लॻी वियो अथसि, इहा ई तारीफ़ कंदी न। ऐं धीउ खे हाणे सोचियो आहे पढ़ायो लिखायो आहे, हुते आहे ॿिए शहर में, एतिरो पैकेज अथसि ऐं सुठो छोकिरो ॾिसी शादी कबी। पतो पियो लव मैरिज थी चुकी आहे डिसाइड, उहो बि ॿी जात में, पर हुनखे सुठो करे पेश कंदी। इहा तारीफ़ लौकिक तारीफ़ आहे कि हुनजो एतिरो पैकेज आहे, पोइ घोट सां ख़ुशि आहे, ऐं उहा कंहिं ॿी माई जी चर्चा करे त हुन जॻह सुठी ठाराई अथई, ख़र्चु चङो कयो अथई, ऐं सुठी आहे, छा त ड्रेसूं थी पाए। इहो चरित्र ॿुधण सां तव्हांखे छा फ़ाइदो थींदो? हलचल थींदी कि हाणे मूंखे बि खपे, ईर्ष्या बि थींदी, पर तव्हां ओहिड़ो ठहिण जी कोशिशि बि कंदा कि हाणे हुन राह ते मूंखे बि हलणो आहे। छो त तारीफ़ थिए थी उन माईअ जी, त इहो मां कंदसि त मुंहिंजी बि तारीफ़ थींदी त धूड़, ऐं हीअ जो करे रही आहे इहा बि धूड़ पाए रही आहे, को सची तारीफ़ कोन करे रही आहे। त अहिड़ो ॿुधो ई न चरित्र स्त्रीअ जो। ऐं पुरुषनि जे लाइ त आहे ई कि स्त्रीअ जे बारे में न ॿुधे, अॻु में चरियो अञा चरियो थी वेंदो। पर इन जो इहो अर्थ बि कान्हे कि स्त्रीअ जी हिन में का निंदा कई वई आहे। छा मीरा जो चरित्र नथा ॿुधी सघो छा? हिते ॻाल्हि इहा आहे कि सावधानी रखणी आहे। जेका भक्ति वधाए उहो चरित्र ॿुधणो आहे, ऐं जेका भॻवान खां दूर करे उनखे कोन्हे ॿुधणो। पुरुषनि जे लाइ, सन्यासिन साधुनि संतनि जे लाइ त निर्देश आहे स्पष्ट कि स्त्रीअ सां ॻाल्हाइजो बि न, ऐं आश्रम में त अचण बि न ॾिजो। अॻे त इहो हो, मायुनि खां परे रहिजो। कारण पंहिंजो डपु, ख़ुदि जो डपु, भीतर निकल जेको आहे विकार, उहो न प्रगट थी वञे। स्त्रीअ जो ॾोह कान्हे हिन में, हू न निकिरी अचे ॿाहिरि जेको लिकल आहे। पर अगरि ओशो जी दृष्टिअ सां ॾिसूं कि कोई पुरुष बि स्त्रीअ खे सम्झी चुको आहे, त पोइ उनखे स्त्री बि आकर्षित न करे सघंदी। भली आश्रम में अचे, भली साम्हूं वेहे, भली घुमे, भली नृत्य करे, भली मेकअप करे अचे, हिकिड़ो जागरूक ओशो जी हुन प्रयोग सां। ओशो जो चवणो कि चङी तरह ॾिसी वठो, सम्झी वठो, ईअं त परे थी वञो, थोरो ई मेकअप ॾिसी चओ था हा अप्सरा देखी आज मैंने, त पोइ तव्हांजे दिमाग़ में बसि घुमे थो। गुरु नानक जॾहिं सिंघल द्वीप में पहुतो श्रीलंका, त उतां जे राजा शिवनाग परीक्षा वठण जे लाइ स्त्रियूं मोकिलियूं गुरु नानक वटि मोहित करण लाइ। हुननि ॾाढा हाव भाव कया। अरे तव्हां उनखे छा मोहित करे सघंदा जंहिं वटि ऑलरेडी स्त्री आहे? न हुजे त तव्हां इम्प्रेस करे सघो था, सम्झो था? जंहिं न ॾिठी हुजे, जंहिं संत स्त्री न ॾिठी हुजे, स्त्रीअ जो स्वभाव न पहचानियो हुजे, उनखे करे सघो था, मूर्ख ठाहे सघो था। उहो त वीचारो ॾाढो सावधानीअ सां रहंदो हूंदो, चारो तरफ़ दीवार ठाहे करे, किलाबंदी करे, स्त्रीअ जी परछाई बि न पए। पर
जंहिं ॾिसी वरितो उनखे छा इन करे गृहस्थ परंपरा शुरू थी हुई संतनि में, उनखे छा तव्हां इम्प्रेस कंदा आहियो? पर तव्हांखे उन में वधीक सुरक्षा बि महसूसु थींदी गृहस्थी संत सां गॾु, न कि हिते ख़तरो कान्हे हिन सां। हिकु संत पंहिंजे शिष्य सां गॾु वञे पियो त हिकिड़ी स्त्री छोकिरी चए थी मूंखे नदीअ जो हुन पार वञिणो आहे, हेॾी बारिश थी थिए, ॿेड़ी कान्हे, कृपया मूंखे हुन पार ताईं पहुचायो। त गुरू त परे थियण लॻो ॼण भाई बिजली हुजे, पर शिष्य खे दया अची वई, उन स्त्रीअ खे पंहिंजे कंधे ते विहारियो ऐं नदी पार कराई। गुरूअ जूं अखियूं लाल थी वियूं, ही भिरूं चढ़ी वियूं मथे, नक जूं नासिकाऊं फूलजी वियूं। किनारो आयो नदीअ जो, हुन शिष्य स्त्रीअ खे लाथई, उहा छोकिरी धन्यवाद ॾेई हली वई। हाणे ॿई चुपचाप हलनि पिया, थोरो अॻिते वधिया। गुरूअ जे मन में आंध मांध कि हेॾा साल मां कॾहिं स्त्रीअ खे टच कोन कयो, हीअंर मुंहिंजो शिष्य थी करे कंधे ते वठी हलियो आहे। पर धैर्य रखी करे पंहिंजे शिष्य खे चयईंसि, ॿुध, तोखे उन माईअ खे कुल्हे ते चाढ़े करे वठी न अचणु खपंदो, इहो ठीकु न आहे, मूंखे न वणी ॻाल्हि, मूंखे सम्झ में न आयो। शिष्य चयईंसि, साईं अच्छा उहा माई, मां त उनखे उते ई लाहे छॾियो, तव्हां उनखे अञा ताईं खणी पिया था हलो। मां त उनखे उते ई लाहे करे छॾे बि ॾिनो, तव्हां अञा ताईं खणी पिया था घुमो साईं, हाणे तव्हां बि लाहियोसि उनखे। दिमाग़ कंहिंजे दिमाग़ ते सवार थी हलंदी आहे, जंहिंखे ख़बर ई कोन्हे कुझु। कृष्ण भॻवान जो छा मैसेज हो गोपियुनि सां रास करण जो, कि इहो भेद मिटायो, ग़लति न, भेद मिटायो। ॿई पंहिंजी पंहिंजी जॻह ते पूर्ण आहिनि, पर ॿई अलॻि अलॻि आहिनि, स्त्री ऐं पुरुष। उन्हनि जे मिलण सां हिकु पूर्णता पैदा थींदी आहे प्रेम जी, ऐं ॿिए सुठनि कमनि में बि पूर्णता थींदी आहे। त हिते आदेश कान्हे कि स्त्रीअ जो चरित्र श्रवण न कयो, आदेश कान्हे, हिकु संदेश आहे, हिकु उहा आहे सावधानी कि भाई ॿुधण योग्य कान्हे। हिकु इहो बि अर्थ आहे कि कोई फ़ाइदो कान्हे, चाहे पुरुष हुजे चाहे स्त्री हुजे, कंहिं स्त्रीअ जो चरित्र वर्णन ॿुधण सां फ़ाइदो कुझु कान्हे। को भक्तीअ में वॾी सिद्धि हासिल कोन थी वेंदी। भई जीअं हीरा मिली वञनि त कंकड़ पत्थर मिलण जो कोई फ़ाइदो कान्हे। त जंहिंखे परमात्मा जो रस मिली वियो, उन लाइ स्त्री सहज ई छॾाइजी वेंदी आकर्षण। हिकु ॿी ॻाल्हि मूं ॾिठी आहे पंहिंजे समाज में, शास्त्र त आहिनि ई, मां वधीक समाज खे पढ़ंदो आहियां, शास्त्रनि खां वधीक मां दुनिया जे माण्हुनि खे पढ़ंदो आहियां। इन करे जीवन जी किताब ठीकु रखिजो, कोई पढ़ेव पियो थो, आचरण पढ़ेव पियो थो कोई, मूं जहिड़ा ॿिए बि हूंदा पढ़ण वारा। मां ॾिठो आहे माण्हू हिते स्त्री पुरुष अगरि किथे मिलनि ॻाल्हाइनि पाण में त हुनजी निंदा थींदी आहे, चर्चा बुराई थींदी आहे, छी मां त न ॻाल्हायां कंहिं मर्द सां। पर उन्हनि माण्हुनि खे ॾिठो आहे चोरी चोरी छुपंदे छुपंदे स्त्री पुरुषनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदे कि छा था ॻाल्हाइनि, माना रस आहे किथे न किथे, इंट्रस्ट आहे। त जॾहिं तो चई ख़राबु आहे इहो कमु मिलणु, ॿ ॼणा ॻाल्हाइनि ख़राबु आहे, त ख़राबु ॾे तूं कन लॻाए छो थी ॿुधी, ख़राबु खे त छॾे ॾिबो आहे, हुन में होॾां वञिबो ई कोन्हे, मुड़ी वञिबो आहे कि मुंहिंजी मां अहिड़ी न आहियां। पर असां पिया था ॾिसूं कि तूं ॿुधण बि थी चाहीं, ॾिसण बि थी चाहीं, ऐं इंट्रस्ट सां तूं उनजे बारे में सोचण बि थी चाहीं, ऐं शेयर बि थी करणु चाहीं, या शेयर बि थो करणु चाहीं।
पुरुष भी आहिनि अहिड़ा, स्त्रियूं बि आहिनि जिनजे इन ॻाल्हि में ॾाढो इंट्रस्ट हूंदो आहे कि केरु कंहिंसां मिली, कंहिंसां ॻाल्हायो, कंहिंजो कंहिंसां कहिड़ो चकर आहे। अरे इंट्रस्ट ते त तूं बि अच न, इंट्रस्ट आहे, पर उहोई समाज जो डपु, त पोइ चुप करे वेही रहो। तोखे इहो मज़ो वरी छो थो अचे कि मां हुनजी पोइ चर्चा कयां, मां बुराई कयां ऐं हिक खे ॿुधायां। माना उन में कुझु सुठाई त आहे प्रेम में, जो तोखे रुचि पैदा थिए थी, कमु छॾे होॾां निहारण जो तोखे शौक़ु थिए थो, माना उहा शइ सुठी आहे, ख़राबु त कान्हे, इग्नोर करण जहिड़ी त कान्हे, हा न। तॾहिं त तुंहिंजो ध्यानु वञे थो न कि ॾिसां केरु छा था ॻाल्हाइनि पाण में, छा था कनि। पर जेके इन खां मथे उथी विया, मां सवेल चयो, स्त्री पुरुष जे भेद खां मथे उथी विया, उन्हनि जे लाइ त हूअं ई उहे बि कोन ॿुधंदा आहिनि, श्रवण न कंदा आहिनि स्त्री जो चरित्र, छो त हू चवंदा आहिनि इहा का ॻाल्हि ॿुधण जी आहे ई कान, असांखे इन खां वॾो रस मिली वियो। जब ते साध संगत मोह पाई, बिसर गई सब तात पराई। त हिकु स्त्री जी ॻाल्हि ईंदी आहे त मां थोरो वधाए, टाइम जी ख़बर न पवंदी आहे। ॿियो अथव धन किथे बि वञो व्यवहार, लोक व्यवहार में, त पैसे जे बारे में जिक्र थिए त उन खां बचो ॿुधण खां। कोई चए हुन वटि हेतिरो पैसो, हुनजो हेतिरो पैकेज, हेतिरे जो सोन, हाणे हेतिरे सोन थियो आहे, कल्ह लथो आहे थोरो, इहा आहे धन जी चर्चा, न ॿुधिजो। हींअर ताईं ॿुधंदा हूंदा, हाणे न ॿुधिजो। तव्हां चवंदा छो न ॿुधूं, छो त पोइ भक्ति पकी थींदव। मूंखे फ़ाइदो कुझु कोन्हे ऐं तव्हांखे कोई सांसारिक फ़ाइदो कोन थींदव, पर हिकु सुठी ॻाल्हि देवर्षि नारद चए थो त मां तव्हांखे ॿुधायां थो। धन जो चरित्र, माना धन जो वर्णन न ॿुधणु खपे। माण्हू त वधाए चढ़ाए बि ॿुधाईंदा अथव। हिकु ॿुधाए पियो चई साईं घाटो पइजी वियो, माण्हुनि जा पैसा मथे ते चढ़ी विया, त हाणे परेशानी त आहे, पर माण्हू हद आहिनि। चए पियो कि जंहिंखे 5 लख ॾियणा आहिनि, उहो ॿियनि खे 15 लख पियो थो ॿुधाए। मां छा चयो, धन वधाए करे ॿुधायो वेंदो अथव, पैसो वधाए करे 7 लख ख़र्च थींदो आहे त 12 लख ॿुधाईंदव तव्हांखे। त चई ॾियणा आहिनि मूंखे 5 लख, माण्हू तो साम्हूं वारो चए ॿिए खे कि मूंखे 15 लख वठिणा आहिनि, त मां फ़ोन करे चयोमांसि यार तो 10 लख वधाए ई न, मां 5 लख घटि करे छॾिया, तूं 10 वधाए सघींदो, मां 5 घटि नथो करे सघां, त हिसाब बराबरि थी वियो। हाणे मूंखे कुझु कोन ॾियणो, जंहिंखे ॾियणो आहे उहो त घटाए ॿुधाईंदो, जंहिंखे वठिणो आहे उहो वधाए ॿुधाईंदो। तव्हांखे छा हासिलु थींदो? त सोचिजो, मां छो पई थी पंहिंजो टाइम वेस्ट कयां, वठणा ॿिए खे, ॾियणा 3 खे, लेना एक न देना 2, त मां छो पई थी समय विञायां पंहिंजो। ख़बर अथव छो बीह रहंदा आहियो तव्हां ॿुधण? छो त इहो लोभ तव्हांखे आकर्षण पैदा कंदो आहे धन में। अलाए छो ॾाढा माण्हू एतिरो तक ॾिसंदा आहिनि कि कंहिं ॿाए सत्संग कयो त बाजे ते पैसा घणा आयसि। ॾाढा माण्हुनि जी इन में दिलचस्पी हूंदी अथव। पोइ वरी ॿिए खे ॿुधाईंदा आहिनि कि यार सुठा पैसा अची विया हुनखे, कल्ह सुठा पैसा मिली वियसि बाजे ते। मां सम्झां थी 12,000 त हूंदा घटि में घटि, 500 जा नोट हुआ। हाणे हिन माई खे मिलियो छा हुन मां कुझु भाव ॾींदसि या कुझु
पर लालच लोभ त न धन जो जिक्र कजो, न धन जो जिक्र ॿुधजो। लोक व्यवहार कयो जेतिरो करिणो अथव, अच वञ कयो। स्त्रीअ जो श्रवण ॿुधण खां बचिजो, धन जो श्रवण ॿुधण खां बचिजो। टियों नास्तिक। नास्तिक जो अर्थ आहे जेको सायो करे भॻवान खे न मञे। भई हिकिड़ा नास्तिक अहिड़ा थींदा आहिनि जेके चवंदा आहिनि कि अगरि असांखे नज़र अची वियो भॻवान त असां मञण लाइ तयारु आहियूं, पर जॾहिं असां ॾिठो ई कान्हे, अनुभव कान्हे त ईअं कीअं मञूं? त इहे सही आहे पंहिंजी जॻह ते, पर जेको चए मूंखे मञिणो ई कान्हे छो त उहो मुंहिंजो सभु बंदि कराए छॾे थो भॻवान। मां अगरि भॻवान खे मञींदुमि त पोइ त मां जेके हींअर लफड़ा कयां थो, बेईमानी, धोखो या कूड़ थो ॻाल्हायां, मुंहिंजा इहे सभु बंदि थी वेंदा। अहिड़े नास्तिक जो चरित्र श्रवण करण खां बचिजो। नास्तिक खां ई बचिजो। छो त अञा एतिरी तव्हां में क़ाबिलियत कान्हे कि तव्हां नास्तिक खे जवाबु ॾेई सघो कि भॻवानु आहे। कल्ह ॿुधी चुका आहियूं न रामकृष्ण परमहंस जो, कि विवेकानंद तर्क ई तर्क खणी करे भॻवान खे असिद्ध साबित करे वेंदो हो कि भॻवानु आहे ई कोन। उहो तक हाराइजी वियो। त इहो केवल रामकृष्ण ई थो करे सघे कि नास्तिक खे बि आस्तिक बणाए सघे थो। उन रामकृष्ण जी हिकु ॿी घटना अथव। केशव चंद्र, हिकु केशव चंद्र हो नास्तिक, उहो पहुची वियो रामकृष्ण वटि कि ॾिसां त सही। उन एॾो प्रेम सां रामकृष्ण जे अॻियां ॻाल्हियूं रखियूं, भॻवान जे न हुअण में, भॻवानु कान्हे इन पक्ष में ॾाढियूं ॻाल्हियूं रखण लॻो, पर ॾाढो प्रेम सां, प्यार सां कि साईं ॾिसो, मां भॻवान खे ॾिठो कान्हे, भॻवानु मुंहिंजे लाइ कान्हे, मां महिनत कयां त मूंखे पैसा मिलंदा, ठीकु आहे, मां कंहिंजो बुरो नथो चाहियां, मां कंहिंजो बुरो कोन कंदो आहियां, मां प्रेम ॾींदो आहियां, मूंखे प्रेम मिलंदो आहे। त भॻवान जी इन में किथां अची वई भूमिका? भॻवानु किथां अची वियो? ईअं प्यार सां हुन तर्क ॾिना जो कोई बि मञी वठे कि भॻवानु आहे ई कोन। रामकृष्ण इहे सभु तर्क ॿुधई हिन जा कि भॻवानु कोन्हे। रामकृष्ण हिन ॾे निहारींदो रहियो, हिकु टिक अखियूं फाड़े करे, वाह 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 कंदो वञे, अद्भुत। त हुनखे लॻो कि हाणे चवंदो कि तूं सही थो चई ऐं भॻवानु कान्हे, मां बि थो मञां। रामकृष्ण हुनखे गले सां लॻाए छॾियो, केशव चंद्र खे, चयईंसि वाह यार वाह, अॼु मुंहिंजो भॻवान सां प्रेम वधी वियो, छो त हिन संसार में तो जहिड़ा हेॾा सुंदर माण्हू आहिनि जेके सुंदर तरीक़े सां भॻवान खे असिद्ध साबित करे सघनि था, त अहिड़ी प्रतिभा बिना भॻवान जे त थी नथी सघे। अहिड़ो टैलेंट त मां वाइड़ो थी वियो आहियां ॾिसी करे। हीउ अद्भुत चमत्कार आहे यार, हीउ केवल भॻवान जी करे थी सघे थो अहिड़ो टैलेंट। उहो केशव चंद्र वाइड़ो थी करे घर वियो ऐं उहो बि स्वामी विवेकानंद वांगुरु कंफ्यूज़ थी वियो कि न निंड थी अचे न चैन, हाणे मां छा कयां। हिन अहिड़ो जवाबु ॾेई छॾियो आहे जो मां चई नथो सघां कि भॻवानु आहे या कान्हे। छो त हुन इहो थोरी चयो कि भाई तूं ग़लति आहीं, उहो त चए थो तूं जेतिरो सोची आयो आहीं उन खां वधीक सही आहीं, मां त इहो थो चवां। ऐं अद्भुत आहे, का त शक्ति आहे जेका तोखे अहिड़ो टैलेंटेड बणाए थी। त अहिड़ा असां हुजूं त नास्तिक सां कयूं उहो आमनो सामनो, एतिरा त कोन आहियूं त उहो तव्हांखे चरियो ठाहे हली वेंदव। अहिड़ा तर्क ॾींदव नास्तिकता जा कि तूं क्या करती है,
मेरा देख मैं कितनी खुश हूँ, आनंद में हूँ, प्रसन्न हूँ, न मैं बेईमानी करती हूँ न चोरी, मैं खुश हूँ। देख तुमसे ज़्यादा खुश हूँ, इन तथाकथित धार्मिकों से आस्तिकों से ज़्यादा मैं खुश हूँ। तो तव्हांजो मन हलण लॻंदो न। इन करे नास्तिक जो भी चरित्र न ॿुधणु खपे। चौथों आहे वैरी, दुश्मन। तव्हांजो कोई दुश्मन हुजे, उन जे बारे में कोई तव्हांखे ॿुधायव न ॿुधिजोसि, चइजोसि मां छा कयां। तव्हांजो दुश्मन सम्झिजो, तव्हांजे तरफ़ां दुश्मनी न आहे। भगत जो कोई भी दुश्मन न हूंदो आहे। इहा ॻाल्हि सम्झिजो। भगत जे तरफ़ां, भगत त सिया राम में सभु जग जानी, उहो सभिनीनि में भॻवान खे ॾिसंदो आहे। भगत हा, भगत जे तरफ़ां कोई दुश्मनीअ जो प्रस्ताव न आहे। हुनखे कुझु खपे ई कान। दुश्मनीअ जा कारण जेके थींदा आहिनि, ज़र, ज़मीन, ज़ोरू, स्वार्थ, अहंकार, त उहे भगत में हूंदा ई कान्हनि इहे। पर उन भगत जा वरी दुश्मन ॾाढा हूंदा अथव। ॿियनि जे आम माण्हूअ जे मुक़ाबले भगत जा दुश्मन वधीक हूंदा अथव। इतिहास भरियल अथव, गुरु नानक जा, कबीर जा, रविदास जा। इन ते मूंखे कुझु कथाऊं ॿुधाइण में समय लॻे हा, इन करे थो चवां। हूंदो समय या यादि, क्रम आयो त सुभाणे ॿुधंदासीं। पर सूत्र थो चए कि वैरीअ जो चरित्र न ॿुधो, तव्हांजे दुश्मन जो चरित्र ॿुधो ई न। सुभाणे ॿुधंदासीं।